सदर आसिफ अली ज़रदारी कच्छ जे क़बाइली सरदारनि ते ॿधल क़ौमी जरगो घुराइण जी हिदायत करे छॾी। जरगे में अमन खे हथी वठाइण ऐं सिक्योरिटी सूरतहाल बहितर बणाइण लाइ मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हियूं कयूं वयूं। क़ौमी जरगो ॾोहनि जे रोकथाम ऐं इलाइक़े खे हथियारनि खां पाक करण लाइ किरदारु अदा कंदो। सदर आसिफ अली ज़रदारीअ जूं सखर में अमन अमान बाबति इजलास में ॻाल्हियूं। कच्छ जे अवाम जे समाजी ऐं इक़्तिसादी हालत बहितर बणाइण ते बि ज़ोर चयाईं। हथियार फिटो करण लाइ तयार कच्छ जे ॾोहारनि खे क़ौमी धारा में आंदो वञे। संगीन ॾोहनि में मुलविस ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। वक़्तु अची वियो आहे त मुल्क आइन तहत ई हले। मख़सूस सीटुनि बाबति आइन वाज़े आहे। आइन खां हटी को बि जज फ़ैसिलो नथो ॾेई सघे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा सुन्नी इत्तिहाद काउंसिल जे मख़सूस सीटुनि बाबति केस ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त पीटीआई ॿी जमायत में शामिल थी आपघात छो कयो। ॿुधायो आइन मूजिब सुन्नी इत्तिहाद खे मख़सूस सीटूं कीअं मिली सघनि थियूं। अदालत खे कंहिं सियासी जमात या हुकूमती मुफ़ाद खे न पर आइन खे ॾिसणो आहे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो आहे त जंहिं इलेक्शन ई नाहे विड़ी उन खे मख़सूस सीटूं कीअं ॾियूं। पीटीआई खां पोइ जेयूआई ऐं एएनपी बि मुल्क में फ़ौजी ऑपरेशन जी मुखालफ़त करे छॾी। ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम असल में ऑपरेशन अदम इस्तेहकाम साबित थींदो। मुल्क खे वधीक कमज़ोर छो पियो कयो वञे। शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म नाहे, बस कुर्सी ते वेठो आहे। जमहूरियत ऐं पार्लियामेंट पंहिंजो पंहिंजो केस हारे चुकियूं आहिनि। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी क्वेटा में प्रेस कॉन्फ्रेंस। एएनपी जे मियां इफ्तिखार चयो आहे त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम खेनि कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। मामले ते क़ौमी ऐं सूबाई असेंबली खे एतमाद में वरितो वञे। एपेक्स कमेटी में कंहिं बि क़िस्म जे ऑपरेशन जो ज़िक्र ई न थियो हो। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त इजलास में अमन अमान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी ऐं इनाम ॾियण जी ॻाल्हि कई वई, जंहिंखे अज़्म इस्तेहकाम पाकिस्तान जो नालो ॾिनो वियो। ऑपरेशन ते पॉलिसी वाज़े थियण ताईं कुझु नथो ॻाल्हाए सघां। मामले ते अवाम ऐं सूबनि खे एतमाद में वठणु ज़रूरी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पोलियो बाबति टास्क फोर्स जो इजलास। बिल गेट्स समेत लाॻापियल शख़्सियतुनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पोलियो जे ख़ात्मे लाइ बिल गेट्स फाउंडेशन जी ख़िदमतुनि जी वाखाण। बिल गेट्स खे मुख़ातिब थींदे चयाईं त इंसानियत जी ख़िदमत लाइ तव्हां जूं ख़िदमतूं साराह जोॻियूं आहिनि। मुल्क में सिहत ऐं समाजी शोबे में ख़िदमतुनि सां फ़ाइदो पहुची रहियो आहे। बिल गेट्स चयो त उहो पाकिस्तान सां गॾु पोलियो ख़ात्मे ऐं सिहत जे ॿियनि शोबनि में कमु करण लाइ पुरज़म आहे। सिंध जे वॾे वज़ीर जो सखर बैराज जो दौरो। मुराद अली शाह नुक़सान पहुतल दरवाज़नि जो मुआइनो कयो। वॾे वज़ीर खे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो टुटल दरवाज़नि बाबति ब्रीफिंग ॾिनी। मुराद अली शाह सां गॾु इत्तलाआत खाते जो सूबाई वज़ीर शहजीलीना मेमण बि मौजूदु हो। घोसपुर भरिसां जमाल वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन। हिकु मुबैना ॾोहरी मारिजी वियो। सुञाणप सलाह नंदवाणीअ तौर थी। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल हो। सेवण भरिसां मुबैना पारूथो खाधो वापराइण सबबि भाउ भेण फौत। ॻोठ अलाह वरायो कलो में 2.5 वरियनि जी काइनात ऐं 6 वरियनि जो फैज़ान मुबैना पारूथो खाधो वापराइण सबबि बेहोश थी विया। ॿिन्ही ॿारनि खे बेहोशी वारी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो, जिते हू फौत थी विया। पुलिस जो चवणु आहे त इलाइक़े में अफ़वाह आहिनि त ॿारनि खे खाधे में ज़हर मिलाए मारे वियो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि समूरी हक़ीक़त जो पतो पइजी वेंदो। सिजावर जुनेजो में होटल ते वेठल हमराह गोलियूं हणी क़त्ल। ॻोठ कोटलाल बख्श महसर में जवाबदार दुर मोहम्मद ॾाहाणी खे क़त्ल करे फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त ॾाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में तकरार हलंदड़ आहे। मामले जी जांच करे रहिया आहियूं। बांदी में हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। जमाली मार्केट में मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंद दुकान ते वेठल ॻोठ ॿुढो ख़ान जमाली वासी शाहिद रज़ा जमाली ऐं बशीर अहमद जमाली खे क़त्ल करण बैदि फरार थी विया। पुलिस मूजिब वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो लॻी रहियो आहे।
रानीपुर जी पीरानी हवेली में क़त्ल थियल नीगरी फातिमा फरोड़ जे केस में गिरफ़्तार जाबदार हिना शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत वाक़े जा सीसीटीवी फुटेज तलब करे वरिता। अदालत चयो त सीसीटीवी फुटेज ॾिसण बाद ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो कयो वेंदो। फातिमा फरोड़ क़त्ल केस जी मुख्य शाहिद के मुबैना अगवा करण जी कोशिश मक़तूल नीगरी जे पीउ नदीम फरोड़ ऐं माउ शबनम फरोड़ अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पीरन शाह जाबदारनि जी वंगार वही रहियो आहे। हुन खान वाहन अची केस जी मुख्य शाहिद उजाला खे अगवा करण जी कोशिश कई आहे। मामले जी जांच कराए अगवा कोशिश में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मीरपुर माथिरे जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणी जे वारसनि खे सिक्योरिटी मिली वई। एसएसपी घोटकी शहीद सहाफ़ी जे वारसनि खे सिक्योरिटी फराहम करे छॾी। नसरुल्लाह गॾाणी जे वारसनि खे केस तां हथ खणण लाइ धमकियूं मिलियूं हुयूं। दहशतगर्दी टोड़ अदालत नसरुल्लाह गॾाणी क़त्ल केस में गिरफ़्तार जाबदार असगर लुन खे वधीक 2 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। कलोई में मुबैना तौर रोड हादसे में 3 ॼणनि जे फौत थियण वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो। वारसनि तरफ़ां क़त्ल जो इल्ज़ाम। वारसनि 13 कलाक गुज़रण बावजूद फ़ौती खमीसो पाढ़ो रजब ऐं अनवर जा मढ़ न दफ़नाया। असांजे नौजवान तरफ़ां पसंदि जो परणो करण तां 3 ॼणनि खे क़त्ल कयो वियो आहे। फ़ौतनि जा वारस केस दाख़िल कराइण लाइ थाणे पहुची विया। पुलिस फ़ौतनि जा मढ़ पोस्टमार्टम कराइण लाइ लेटर जारी करे छॾियो। फ़ौती अनवर पाड़ो जी घरवारी जो चवणु आहे त जेसीं ताईं इंसाफ़ न मिलंदो लाश मिटीअ मां हवाले न कंदासीं। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां मुल्क में डोमेस्टिक क्रिकेट जे निज़ाम खे मज़बूत बनाइण जो फ़ैसिलो। पीसीबी चेयरमैन डोमेस्टिक क्रिकेट खे हथी ॾियण लाइ प्लान जी मंज़ूरी ॾेई छॾी। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त मयारी डोमेस्टिक क्रिकेट खे हर सतह ते हथी ॾिनी वेंदी। क्लब लेवल खां नेशनल लेवल ताईं तसलसल सां गॾु टूर्नामेंट्स मुनक़िद कया वेंदा।